अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं यानी हसन अब्बासी मां जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जिल्द टियों, परियुनि, देवनि, जादूगरनि, ॾाइणियुनि ऐं नजूमियुनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हिन ॻाल्हि जूं ॿ रिवायतूं उत्तर ताल के मीरो ख़ान मां ग़ुलाम कादिर ऐं लाड़ ताल के बदीन मां शेख मोहम्मद सूमार खां मिलनि थियूं। कहाणी आहे ॾाइण शहज़ादी। हिकिड़ो हो बादशाह त पाण ख़ुदा आहे, पर हीअ कूड़ी दुनिया जे हिकिड़े टुकड़े जो बादशाह हो। खेसि 2 ज़ालूं हुयूं, हिकिड़ीअ मां पुटु ऐं ॿीअ मां धीअ हुयसि। उन जे शहर में हिकिड़ो बघड़ ईंदो जो रोज़ानो राति हिकिड़ो ॿारु खणी वेंदो हो। बादशाह उहा हालत ॾिसी हुकुम ॾिनो त जन वटि बि हथियार पवार हुजनि से राति जो सॼे शहर जे चौधारी पहरो ॾियनि। हुकुम ॿुधण शर्त जन वटि बि हथियार हुआ से सभु तयारु थिया ऐं शहर खे चौधारी पहरो ॾियणु लॻा, पर को बि बघड़ खे पकिड़े न सघियो। ॿीअ राति जो बादशाह जो पुटु पहरे ॾियण लाइ तयारु थियो ऐं चयाईं त मां उन बघड़ खे ख़तमु कंदुसि। पोइ हथियार पवार खणी रवानो थियो। दिलि में ख़्यालु कयईं त ॿाहिरि जो बघड़ मालूम नथो थिए, छो त जे ॿाहिरि जो हुजे हा त शहर में घिड़ण या निकिरण वक़्तु ज़रूरु ॾिसण में अचे हा। लाशक त उहो शहर में आहे। उन्हनि ख़्यालनि में पंहिंजे घर जे वॾे दरवाज़े वटि वेही रहियो। ओचितो ॾिसे त संदसि भेण शहर मां हिकिड़ो ॿारु खंयो पई अचे। शहज़ादे संदसि पुठि वरिती। संदसि भेण महिलात जे हिकिड़े कुंड में वेही उहो ॿारु खाधो ऐं बाक़ी जेके हॾा बचा से खॾ खोटे पूरे वई हली। शहज़ादे खे पक थी त बघड़ कोन्हे, पर मुंहिंजी भेण ॾाइण आहे। सो ॻाल्हि दिलि में रखियाईं ऐं माठड़ी करे मोटी अची सुम्ही रहियो। सुबुह थियो त शहज़ादे पंहिंजे पीउ खे अची अर्ज़ु कयो त क़िबला, पंहिंजे मुल्क में बघड़ कोन्हे, बाक़ी शहज़ादीअ खे मूं अखियुनि सां ॿारु खाईंदे ॾिठो आहे। उहो ॿुधी बादशाह खे सख़्तु कावड़ लॻी ऐं पुट खे यकदमि हुकुम ॾिनाई त हिकदमि मुंहिंजे शहर मां निकिरी वञ। तूं शहज़ादीअ सां हसद थो करीं। शहज़ादे घणियूं ई दाहूं कुकूं कयूं, पर बादशाह संदसि हिक बि न ॿुधी। तॾहिं लाचार शहज़ादो तीर कमान खणी शहर छॾे अची हिकिड़े ॿेले में रहणु लॻो, जिते शिकार करे पियो गुज़रान कंदो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो लूमड़ शहज़ादे वटि आयो ऐं खेसि चयाईं त शहज़ादा मूंखे पाण वटि बीहारींदे। शहज़ादे खिली पुछियुसि त जेकॾहिं आउं तोखे पाण वटि बीहारियां त पोइ तूं कहिड़ो कमु कंदे? लूमड़ जवाबु ॾिनुसि त शहज़ादा आउं चौकीदारी कंदुसि। उनजो एवज़ उहो वठंदुसि जो जेको तूं खाई बचाईंदे उहो मूंखे ॾींदे। अञा 2-4 ॾींहं मस गुज़रिया त हिकिड़ो शींहुं आयो ऐं शहज़ादे खे चयाईं त शहज़ादा मूंखे पाण वटि नौकर करे बीहार। तंहिं ते लूमड़ खां उस पुछियो त तूं कहिड़ो कमु कंदे? शींहुं जवाबु ॾिनो त शहज़ादो जेको बि शिकार कंदो सो आउं खणी ईंदुसि। नेठि शींहं खे बि नौकरीअ में बीहारियाऊं। हिकिड़े ॾींहुं कंहिं बादशाह जो अटालो अची उन ॿेले में तरसियो। घुमंदे फिरंदे लूमड़ बादशाह ई अटालो ॾिसी वरितो। सो डोड़ी अची शींहं खे चयाईं त यार असां शहज़ादे वटि ॾाढो सुखियो वक़्तु गुज़ारियो आहे, तंहिं करे असांजो बि फ़र्ज़ु आहे त अहिड़े महिरबानी शहज़ादे खे शादी करायूं। ऐं कुंवार ॾिसी आयो आहियां। तंहिं ते शींहं चयो त अॼु राति हली शहज़ादे लाइ कुंवार वठी ईंदासीं। हिक ॿिए में उहो फ़ैसिलो करे 2 ॼणा उन बादशाही अटाले ॾे रवाना थिया। थोरे पंध खां पोइ लूमड़ शींहं खे बीहारे पाण मकर करे मंडकाईंदो काफ़िले ॾांहुं वियो। उते लूमड़ खे कनि ॿारनि ॾिसी वरितो से पुठियां काहे पियसि। उन्हनि में बादशाह जी वॾी धीअ बि हुई। लूमड़ हिन खे ॾिसी मंडकाईंदो नखरा ऐं मस्तियूं कंदो हलंदो रहियो। कुझु पंध खां पोइ ॿिया सभु ॿार खणी कक थी तरसी पिया, पर शहज़ादी हिन जी पचर कान छॾी। आख़िर लूमड़ शींहं वटि अची पहुतो ऐं उनखे हकल कयाईं त होशियारु थी, हींअर वारो अथई। शींहं हिकदमि झटि ॾेई शहज़ादीअ खे खणी वठी भॻो
ऐं सिधो अची पंहिंजी जाइ ते साही कयईं। शींहं शहज़ादीअ खे उते रसाए लूमड़ चयसि त आउं वरी वापसि ख़बर अचार वठण वञा थो। लूमड़ जॾहिं उते वियो तॾहिं ॾिसे त काफ़िले में भॼ भॼां लॻी पई आहे। हिकिड़े पासे बादशाह ऐं वज़ीर पाण में सलाह पिया कनि त सुभाणे उन्हनि जो पेरो खणी शहज़ादीअ जी ॻोल्हा कंदासीं। लूमड़ उहा ॻाल्हि ॿुधी ॿेले में ॿियनि लूमड़नि वटि आयो, जिन खे ॿुधायईं त फलाणे काफ़िले वारनि वटि जेको बि सीधो आहे उन जे खुटाइण जो मूं ठीको खंयो आहे, तंहिं करे राति आवीं सभिनी खे उते दावत आहे। लूमड़ उहा ॻाल्हि ॿुधी ठेंग टपा ॾियण लॻा। अञा राति मस थी त सभई लूमड़ गॾिजी काफ़िले में विया ऐं जेको बि हिननि जो सीधो सामान हो सो खाई खपाए छॾियऊं। सुबुह जो लश्कर वारा उथी ॾिसनि त सभु सीधो सामान खुटो पियो आहे। बादशाह ऐं वज़ीर हिकदमि सभिनी माण्हुनि खे शहर ॾे सीधे सामान वठण लाइ मोकिलियो। फ़क़ति बादशाह ऐं वज़ीर वञी रहिया। लूमड़ उहा हालत ॾिसी अची शींहं खे समूरे अहवाल खां वाक़िफ़ु कयो। पोइ शींहं ऐं लूमड़ ॿई गॾिजी काफ़िले ॾांहुं विया। लूमड़ शींहं खे थोरो परे बीहारे पाण बादशाह वटि वियो ऐं खेसि ॾिसी चयईं त बादशाह सलामत, शहज़ादी वीचारी परेशान आहे ऐं अव्हां खे यादि करे ॾाढो रोए पिटे पई। बादशाह उहो ॿुधी वज़ीर खे चयो त वज़ीर, शायदि उहो ई चालाक लूमड़ आहे जंहिं शहज़ादीअ खे गुम कयो आहे। सो ॿई ॼणा लूमड़ खे मारण लाइ संदसि पुठियां काहे पिया। अञा 20-25 गामनि ताईं मस विया त शींहं खे लूमड़ वाको करे चयो त ॿिन्हिनि खे वठि। शींहं त तयारु बीठो, सो हिकदमि झटि ॾेई ॿिन्हिनि खे खणी सोघो कयईं ऐं सिधो पंहिंजी जाइ ते खणी आयनि। शहज़ादो जॾहिं शिकार तां मोटियो तॾहिं ॾिसे त ॿ माण्हू ॿिया बि बीठा आहिनि। तॾहिं लूमड़ ऐं शींहं खां पुछियईं त ही केरु आहिनि ऐं हिननि खे हिते छो आंदो अथव? उते लूमड़ वरंदी ॾिनी त साईं, हीउ उन शहज़ादीअ जो पीउ आहे ऐं ॿियो उन जो वज़ीर आहे। हिननि खे असां उन ई लाइ हिते आंदो आहे त उन्हनि सां सलाह करे अव्हां जी शादी शहज़ादीअ सां करायूं। बादशाह शादी करे ॾियण खां इनकार कयो। त हिते शींहं गजगोड़ करे बादशाह खे चयो त जेकॾहिं इनकार कंदे त खाई छॾींदो साईं। बादशाह ऐं वज़ीर खे साह जी अची लॻी, सो ख़ौफ़ विचां हावकार करे शहज़ादीअ खे शहज़ादे सां परणाए ॾेई हलिया विया। कुझु अरसे खां पोइ शहज़ादे जे दिलि में ख़्यालु आयो त पंहिंजे पीउ जे बादशाहीअ जो वाव सवाव लही अचां। उहो ख़्यालु करे शींहं ऐं लूमड़ खे चयईं त जेकॾहिं आउं 7 ॾींहंनि अंदरि न अचां त पोइ मुंहिंजो ख़ैरु न सम्झिजो। ख़ैरु हिननि खां मोकिलाए शहज़ादो रवानो थियो। कुझु ॾींहंनि खां पोइ अची पंहिंजे बादशाहीअ में पहुतो। छा ॾिसे त सॼो शहर सुञूं लॻो पियो आहे। ॾाढो हैरान थियो। वरी महलात में वञी ॾिसे त रुॻो संदसि भेण आहे, ॿियो को बि इंसानु कोन्हे। शहज़ादे भेण खे ॾिसी सलाम वरायो, जंहिंजो हिन खेसि जवाबु ॾिनो ऐं चयईं त अदा तोखे अलाह आंदो आहे, 2-3 ॾींहंनि खां वठी बुखी आहियां। आउं हींअर आराम थी करियां। हीअ पखी अथई वेही मूंखे झल। उहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादो मजबूर थी पियो ऐं लाचार वेही भेण खे पखो झलण लॻो। इतफ़ाक़ सां उन जाइ मां हिकिड़ो कूओ निकितो, जंहिं शहज़ादे खे चयो त शहज़ादा, हिन वक़्तु तुंहिंजी हयाती सख़्तु ख़तरे में आहे, तंहिं करे पखो मूंखे ॾे ऐं तूं हितां निकिरी हिकदमि हलियो वञ। शहज़ादे कुए जे चवण मूजिबि पखो ॾिनो ऐं पाण निकिरी हलियो वियो। एतिरे में संदसि भेण सुजाॻ थी ॾिसे त कूओ वेठो पखो झले। खार विचां झटि ॾेई कुए खे खाई छॾियईं ऐं पेर खणी भाउ जे पुठियां पई। थोरे वक़्त खां पोइ अची भाउ जे वेझो पई। शहज़ादे जो हिन खे ईंदो ॾिठो सो डप विचां घोड़े तां लही हिकिड़े वण ते चढ़ी वियो। भेणसि वण ते चढ़ण जी घणी कोशिशि कई पर चढ़ी न सघी। नेठि दिलि में ख़्यालु कयईं त छो न हिन वण जे पाड़ खे खोटरे केरायां। पोइ ही यकदमि उन जे कम खे लॻी वई। कुदरत ख़ुदा सां उहो ॾींहुं शहज़ादे जे वाइदे जो आख़िरी ॾींहुं हो, जेको हिन पंहिंजे संगतियुनि लूमड़ ऐं शींहं सां कयो। उते लूमड़ ऐं शींहं शहज़ादे जे पुठियां ॻोल्हा करण लाइ निकिता ऐं संदसि घरावारीअ जी निगहबानीअ लाइ हिकिड़ो गिदड़ छॾियऊं। थोरे पंध खां पोइ ॾिसनि त हिकिड़ी औरत वण खे पई खोटे ऐं हिकिड़ो माण्हू ख़ौफ़ में मथे वेठो आहे। हिननि दिलि में ख़्यालु कयो त शायदि उहो शहज़ादो आहे। हिकदमि उन औरत वटि आया। तंहिं ते शहज़ादे जी भेण दिलि में चयो त अॼु त को
सदोरो ॾींहुं आहे जो 3 शिकार हथ लॻा आहिनि। ईअं चई लूमड़ ते हमिलो कयईं। पुठियां शींहं जो चंबो हुयुसि सो उफ़ट मारे विधाईंसि। पोइ शहज़ादे खे हेठि लहण लाइ चयऊं, पर हुन में का ताक़त कान रही हुई। तंहिं ते लूमड़ शींहं खे चयो त आउं शहज़ादे खे मथां धिको थो ॾियां, हेठि तूं झपे वठिजांइ। लूमड़ वण ते चढ़ियो ऐं इन खे धिको ॾिनई। हेठां शींहं झटे वरितुसि। पोइ 3 ॼणा पंहिंजे घर ॾांहुं राही थिया। थोरनि ॾींहंनि खां पोइ शहज़ादो पंहिंजे घरवारी ऐं दोस्तनि सां गॾिजी पंहिंजे वतन वरियो ऐं आसपास आबादी कराए वॾे शान मान सां हुकूमत करणु लॻो।